अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमी ॾिसी रहिया आहियो सिंधी साज़ टीवी चैनल। महिरबानी करे जंहिं दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे थियल त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे। नाज़रीन, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो नओं गानो ॾुखियो वक़्तु अचे थो पर सेखारे छॾे थो, जेको रिलीज़ थी चुको आहे। नाज़रीन, वरी ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो नओं गानो ॾुखियो वक़्तु अचे थो पर सेखारे छॾे थो, जेको रिलीज़ थी चुको आहे। अगरि तव्हां इहो गानो ॿुधणु था चाहियो त उन जो लिंक मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। जंहिं दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। उन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि दॿाए छॾियो त जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां वटि बर वक़्तु पहुची सघे। महिरबानी।